कंदकोट जे MCH सेंटर में DHO कश्मोर कंदकोट एजाज अली शाह जी मेहनतन कोशिशन काविशन सां हिक रोज़ा फ्री मेडिकल कैंप लगाई वई। फ्री मेडिकल कैंप में पॉपुलेशन वेलफेयर खाते जे डायरेक्टर जो पिण बहितरीन सहकार रहियो। कंदकोट जे MCH सेंटर में लंघंदड़ फ्री मेडिकल कैंप में मेहमान ख़ास असिस्टेंट कमिश्नर तंगवाणी डॉक्टर अली रज़ा बोज़दार शिरकत कई। फ्री मेडिकल कैंप जो इफ्तिताह बाकायदे रिबन कटे शुरुआत करे सेहत खाते जी बहितरी ऐं फिलाह बहबूद लाइ दुआयूं घुरियूं वयूं। जॾहिं त DHO कश्मोर कंदकोट एजाज अली शाह पारां मेहमान ख़ास असिस्टेंट कमिश्नर अली रज़ा बोज़दार खे ॿियनि मेहमाननि अनिल कुमार पॉपुलेशन वेलफेयर खाते जे ज़ुल्फ़कार अली लेथो डॉक्टर विवेक कुमार ऐं डॉक्टर ज़ुल्फ़कार सूमरो जी मौजूदगी में अजरक जो तोहफ़ो वढायो। जॾहिं त फ्री मेडिकल कैंप में 40 खां वधीक औरतुनि जो ऑपरेशन ऐं डिलीवरियूं कयूं वयूं। जॾहिं त हर हिकु मरीज़ जो फ्री में समूरो इलाज मुमकिन बणियो। इहो पिणु ॿुधायो वियो त जेकॾहिं ही ऑपरेशन ऐं ॿियो इलाज प्राइवेट मेडिकल सेंटरनि तां थियनि हा त फी मरीज़ खे 40,000 खां वधीक ख़र्चो अची वञे हा। DHO कश्मोर कंदकोट एजाज अली शाह ऐं पॉपुलेशन खाते जे डायरेक्टर पॉपुलेशन वेलफेयर ज़ुल्फ़कार अली लेथो महिनतनि ऐं कोशिशनि सबबि फ्री मेडिकल कैंप मां औरतुनि फ़ाइदो हासिल कयो। फ्री मेडिकल कैंप दौरान मुख़्तरिन ख़िताब कंदे चयो त सभिनी जो तहे दिलि सां शुक्रियो अदा कयां थो जो तव्हां असांजी हिन नंढी तक़रीब में अॼु हिते शरीक थिया आहियो। जेका हिते तक़रीब रखियल आहे उहा रखियल आहे पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां हिकु फ्री मेडिकल कैंप जंहिंमें ट्यूबल लाइगेशन जा प्रोसीजर्स जेके आमतौर ते प्राइवेट हॉस्पिटल्स में 25 या 30,000 जा आहिनि उहे फ्री ऑफ कॉस्ट हिते अॼु असां वटि तक़रीबन 18 पेशेंट रजिस्टर्ड थिया आहिनि जंहिंखे असां हींअर ट्यूबल ल्यूकेशन वग़ैरह कंदासीं प्रोसीजर ऑपरेशन थिएटर जे अंदरि। इन खां अलावा जेडल जूं सर्विसिस वग़ैरह बि जेका 8,000 10,000 जो प्रोसीजर आहे उहो बि हिते फ्री ऑफ कॉस्ट मरीज़नि खे मुहैया करे वेंदो। इन खां अलावा IUCD इहा बि तक़रीबन 8 खां 10,000 रुपयनि जी हिकिड़ो प्रोसीजर आहे उहो बि पॉपुलेशन ऐं वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां असांजे ऑपरेशन थिएटर जे अंदरि फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे माण्हुनि खे सर्विसिस ॾिनियूं वेंदियूं। अॼु इतफ़ाक़न इन असांजे कैंप सां गॾोगॾु सॼी दुनिया जे अंदरि हिकिड़ो वीक मल्हायो पियो वञे जंहिंखे ब्रेस्ट फीडिंग जे हवाले सां यादि कयो पियो वञे। माउ जो खीर जेको आहे पंहिंजे ॿार जे पीआरण जे हवाले सां हिकिड़ो वीक दुनिया में सेलिब्रेट थींदो आहे ऐं उहो सेलिब्रेट बि थिए पियो। मां उन जे हवाले सां बि तव्हां सभिनी खे इहो पैगाम ॾींदुमि ऐं तव्हांजे तवसुल सां ऐं तव्हांखे इहा हिदायत बि कंदुमि तव्हांखे मैसेज बि ॾींदुमि त तव्हां इहो मैसेज आमतौर ते पब्लिक जे अंदरि ॾितां ॾियो छो जो तव्हां रोज़ाने बुनियाद ते हिकु लेडी हेल्थ वर्कर 8 खां 10 घर विज़िट करियो ऐं उते 8 घरनि जे अंदरि तक़रीबन ईअं सम्झो टोटली 80 खां 90 माण्हुनि सां हुनजी मुलाक़ात थिए थी। त जेकॾहिं तव्हां उते वञी करे पंहिंजो हिकिड़ो सुठो पैगाम पंहिंजो प्रोग्राम ॿियनि माण्हुनि खे ॿुधाईंदो उहो नमो यकीनन असांजे को फ़ाइदो रखंदो। असांजी कम्यूनिटी असांजो मुआशिरो सिहतमंद थींदो। मेनली असांजी मेडिकल फील्ड जे अंदरि जेके बि कंपोनेंट्स आहिनि जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि सभिनी जो कमु इहो ई आहे त असां पंहिंजे मुआशिरे खे बीमारियुनि सां बचायूं सॼे मुआशिरे खे सिहतमंद बनायूं।